हिन वक़्तु असां इस्लाम कोट शहर जी जेका मार्केट में मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसो था समूरी जेका मार्केट आहे 5-6 ॾींहंनि खां जेका लॉकडाउन आहे उन सां गॾु हिते मुकमल तौर ते जेका इंतिज़ामिया आहे उहो शहरनि सां तावन बि करे रही आहे। रेंजर्स जा जवान आहिनि, पुलिस एहलकार आहिनि, AC जेका इस्लाम कोट आहे, नईद अहमद मीराणी, मुख्तियारकार अब्दुल गफ़ार लाखेर आहे, टाउन चेयरमैन कमलेश कुमार आहे। शहर अंदरि जेका जेके दुकान खुलियल आहिनि उन्हनि जी जॻह ते 5-5 फुट जो जेको फ़ासिलो रखे उते गोल दाइरो जेको पाए उते माण्हुनि खे बीहारण जे लाइ हिदायतूं कयूं पियूं वञनि। असां समूरी सूरत हाल जे हवाले सां हिते जेके ॿाहिराड़ी खां आयल ॻोठाणा आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, असिस्टेंट कमिश्नर सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, टाउन चेयरमैन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन सूरत हाल खे उहे कीअं ॾिसनि था, शहरनि जो कहिड़ो मुक़ हू छा चवंदा। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। असीं डेली बेसिस ते हिकिड़ी लिस्ट जारी कयूं पिया जंहिंमें मेडिकल स्टोर ऐं प्लस में आटा चक्की ऐं जेके किराने वारा दुकान आहिनि उन्हनि खे असीं मरहलेवार खोलायूं पिया ताकी जीअं माण्हुनि जो घणो हुजूम न थिए। अॼु जो तव्हां ॾिसो पिया ही हिकिड़ी सोशल डिस्टेंसिंग जी मुहिम आहे। असीं 6 फुट जे फ़ासिले ते ही गोल दायरा ठाहिराया आहिनि ऐं इन्हनि खे बावर करायो आहे त जेके बि कस्टमर्स अचनि था उन्हनि खे 6 फुट जे फ़ासिले ते रखो। हिन वक़्तु जेके हालात आहिनि इंतिहाई कशीदगी वारी सूरत हाल आहे। उन्हनि जे करे जेके दिहाड़ी ते मज़ूर कंदड़ तबिको आहे उहो इंतिहाई परेशानी जे हालात में उन्हनि खे मद्देनज़र रखंदे असांजे वापारी एसोसिएशन जे दोस्तनि उन में 250 राशन बैग्स जेके कल्ह उहे डिस्ट्रीब्यूट कया ऐं उन सां गॾोगॾु जेका इस्लाम कोट जा दुकानदार आहिनि हिन वक़्त में उन्हनि खे वाज़ह तौर ते पैगाम ॾिनो आहे त को बि हिन टाइम हिन हालात जे हिसाब सां मुनाफ़ाखोरी न करे, को बि ज़ख़ीरा अंदोज़ी न कंदो, उन्हनि जो जवाबदार आऊं हूंदोसीं। अवेयरनेस लाइ असां टाउन कमेटी इंतिज़ामिया और टाउन कमेटी उन्हनि सां गॾोगॾु असांजी डिस्ट्रिक्ट ज़िले जी इंतिज़ामिया सां गॾु इहो अवेयरनेस कैंपूं लॻायूं आहिनि। 25-30 किलोमीटर ॻोठ ॾूंझ में परे वेठा आहियूं, उते गाॾियूं ट्रांसपोर्ट जेको बि सभु बंदि आहे। माण्हू परेशान आहिनि, माण्हुनि खे अटो कोन थो मिले। माण्हू जेको सुबुह जो मज़ूरी करे शाम जो घर वेंदा हुआ उन्हनि जी मज़ूरी बंदि थी वयूं आहिनि, माण्हुनि खे वॾे परेशानी में आहिनि। माण्हू बुखारिया पिया आहिनि, अस्पतालूं बंदि पियूं आहिनि, अस्पताल में को डॉक्टर कोन्हे। असां ॾाढा परेशान आहियूं ॿाहिराड़ी जे। असां असिस्टेंट कमिश्नर सां ॻाल्हि ॿोल कई आहे, टाउन चेयरमैन सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे, असांजी वापारी जेको सदर आहे उन सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे त हिन वक़्तु सूरत हाल मुकमल तौर कंट्रोल में आहे। शहर जेको समूरो लॉकडाउन आहे, माण्हुनि जी अच वञ जो जेको सिलसिलो आहे उहो बि रुकिजी वियो आहे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त ॿाहिराड़ी जा जेके ॻोठ आहिनि उन्हनि में जेका खाधे पीते जी शयुनि जी जेका खोट पैदा थी वई आहे, हुकूमत खे घुरिजे त जेका रिलीफ वारो जेको कमु आहे उहो शुरू कयो वञे। कैमरामैन अहमद अली सागी सां गॾु गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, इस्लाम कोट, थरपारकर। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।